पने आकिल मामा खे ख़बर ॾियूं ॻोठ दादलो में घर अंदर बिजली जी तार मां करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। नौजवान नसीम शेख करंट लॻण करे बेहोश थी वियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल नियो वियो, जिथे हुन दम ॾिनो आहे। अहम ख़बर आहे, पनो आकिल मामा खे ॾियूं पिया ॻोठ दादलो में घर अंदर बिजली जी तार मां करंट लॻण करे नौजवान फौत थी वियो आहे। पनो आकिल जे ॻोठ दादलो में घर अंदर बिजली जी तार मां करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। नौजवान नसीम शेख करंट लॻण करे बेहोश थी वियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिथे हिन दम ॾिनो आहे। राब्तो कयो आहे पने आकिल में अयाज़ शेख सां। अयाज़ आगाह कजो। जी बिल्कुलु, पनो आकिल भरिसां बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। ॻोठ दादलो जो रहवासी आहे नौजवान नसीम शेख, जंहिंखे घर अंदरि बिजली जी तार मां करंट लॻण सबबि बेहोश थी वियो, जंहिंखे वारसनि पारां तालका अस्पताल पनो आकिल आंदो वियो, जेके डॉक्टरनि पारां नौजवान जी फौतगी जी तस्दीक कई वई। नौजवान जो मर्द ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि मुआवज़े करे कयो वियो। नौजवान जो लाश जेको आहे घर पहुचण जो ख़ौफ़ मची वियो आहे। ठीकु आहे अयाज़, वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां कका।